कानून वारी निगरान सूबाई वज़ीर उमर सूबरे चयो आहे त ज़िले कशमोर जो अमन तबाह कंदड़ कंहिं बि माण्हू खे बख़्श न कयो वेंदो। जेकॾहिं को सरदार बि ॾोहारियुनि जो सरपरस्त निकितो त उन सरदार ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। दरिया में पाणी अचण करे फ़िलहाल कचे में ऑपरेशन नथो करे सघिजे। कंदकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कानून वारे वज़ीर उमर सूबरे चयो त कचे ऐं पके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो। ज़िले में पुलिस नफ़री 3 खां 400 वधाई वेंदी। पुलिस के जदीद हथियार भी ॾिना वेंदा पर ऑपरेशन फ़िलहाल न थी सघंदो छाकाणि त दरिया में पाणी अची वियो आहे। कानून वारे वज़ीर जो चवणु हो त जल्द धाड़ेलनि ऐं उन्हनि जे सरपरस्तनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कंदासीं जंहिं जी हिकमत अमली तैयार कई वई आहे। ख़ासि तौर ते शिकारपुर ऐं कशमोर कंदकोट ज़िलनि में वॾे वज़ीर जे हिदायतनि ते पंहिंजा टारगेट तैयार करे छॾिया आहिनि। उनजो वधीक चवणु हो त एसएसपी रूहल खोसे ख़ातिरी कराई आहे त अमन अमान क़ाइमु करायो वेंदो। सागर कुमार समेत समूरा मौक़वी जल्द बाज़ियाब कराया वेंदा। अक़लियती बिरादरी ऐं आम शहरियुनि खे हर तरह जो तहफ़ुज़ फ़राहम कंदासीं। हिक सवाल जे जवाब में सूबाई निगरान वज़ीर चयो त कंहिं बि सरदार जो पुलिस मथां को दबाउ न हलंदो। पुलिस बाइख्तियार थी करे कमु कंदी। लाड़काणे ऐं सखर डिवीज़न में अमन अमान सूरतहाल जाइज़ो वठण लाइ हर हफ़्ते दौरा कंदासीं। उमर सूबे चयो त शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर जा कातिल कचे में लिकियल आहिनि। पाणी हुजण करे ॾुखियाईयूं पेश अचनि पयूं। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि।